वाइस साहब पिरालो रिपोर्ट न्याज़ अली सोलंगी पिरालो में मुहर्रम अल हराम के सिलसिले में DC खैरपुर SSP खैरपुर दौरो कयो। तफ़सील मूजिब पिरालो शहर में 4 मुहर्रम अल हराम के सिलसिले में निकिरंदड़ तारीख़ी मातमी जुलूस के रूट जो जाइज़ो वठण लाइ SSP खैरपुर अमीर सऊद मक्सी ऐं डिप्टी कमिश्नर अहमद अली कुरैशी, AC किंगरी मुख्तियार कार किंगरी अब्दुल हकीम धारेजो, टाउन चेयरमैन अरबाब शरीफला धारेजो, टाउन ऑफिसर मोहम्मद यासीन सरकी सां गॾु पिरालो शहर जो दौरो करे 4 मुहर्रम ते निकिरंदड़ मातमी जुलूस के रूट जो दौरो करे जाइज़ो वरितो। शहर में गंदगी ऐं गटरनि जो पाणी रोडनि ते ॾिसी DC खैरपुर हैरत में अची वियो ऐं टाउन चेयरमैन अरबाब शरीफला धारेजे खे छंड पटींदे चयो त मुहर्रम अल हराम जे भलारे महीने में शहर में गंदो पाणी तलाउनि जी सूरत में बीठल आहे। उन मौक़े ते DC खैरपुर अॻियां पिरालो शहर जे मातमी अज़ादारनि एहतजाज कंदे सैयद तनवीर शाह, पप्पू शाह, आमिर शाह ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त टाउन इंतज़ामिया मुहर्रम जे सिलसिले में के बि सफ़ाई सुथराई ऐं लाइटिंग समेत उपाउ न वरिता आहिनि, जंहिं ते DC खैरपुर अहमद अली कुरैशी नोटिस वठंदे AC किंगरी खे हुकुम ॾींदे चयो त